अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो ड्रामे मोहरा जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। अॼु वॾी अपडेट तव्हांखे ॾियण वारा आहियूं दोस्तों, त हीअ वीडियो मिस न कजो ऐं मुकमल ॾिसिजो। असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते बि क्लिक करे छॾियो दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाइण हलूं त हनान जी शादी थी वई ऐं जीअं मां तव्हांखे ॾसियो त उहा अमीर घराणे जी जेका आहे त बदतमीज़ छोकिरी आहे। त ईअं ई थियो दोस्तों, जॾहिं हनान पंहिंजे घर में कुंवार वठी आयो, शादी करे निकाह करे वठी आयो, त जेको रस्मूं थींदियूं आहिनि शादीअ वारियूं, का बि रस्म जेका त हुन अदा न कई ऐं वेतर जेका त गुलनि जी पतियूं छटण ते बि उहा नाराज़ थी वई ऐं हुन चयो त मूंखे पंहिंजो कमिरो ॾेखारियो, मां पंहिंजे कमरे में वञणु चाहियां थी। मां हिन शोर शराबे वारे माहौल में रहण जी आदी न आहियां ऐं जेको माना उहो पंहिंजे कमरे में वई ऐं हुते हनान वियो त उहा जेका त ड्रेस चेंज करे वेठी हुई दोस्तों। जेका कुंवार वारी ड्रेस थींदी आहे त उहा चेंज करे वेठी हुई ऐं हनान हुनखे चयो त मुंहिंजा बि के अरमान हुआ, मुंहिंजूं ख़्वाहिशूं हुयूं त मां तुंहिंजो घूंघट मथे कयां। त हुन ते हुन चयो त मां तूं मुंहिंजो घूंघट मथे करियां, मूंखे मूंसां कूड़ा वाइदा करियां। इहे शयूं मूंखे पसंदि न आहिनि, छो त इन्हनि शयुनि जो अॻु में मां शिकार थी चुकी आहियां, छो त हीअ मुंहिंजी ॿी शादी आहे। ऐं हनान खे जॾहिं ख़बर पई त हुनजी ॿी शादी आहे त हू हुनजे पेरनि सां ज़मीर निकिरी वई त मुंहिंजी अमड़ मूंसां ॻाल्हि न कई आहे त हिनजी का ॿी शादी आहे हीअ। ऐं हू पंहिंजी माउ सां चिड़ी वियो। बहरहाल जेको आहे त हनान जी अमड़ हनान खे थधो करे छॾियो ऐं चईं त हिन घर में महिमान आयल आहिनि, तूं अहिड़ो को बि क़दम न खणंदे जंहिंसां असांजी बदनामी थिए। ऐं ॿिए पासे दोस्तों, अलीज़ो ऐं सिकंदर हिक ॿिए जे साम्हूं खुली आया आहिनि ऐं हिक ॿिए खे चैलेंज करे छॾिया आहिनि। सिकंदर चए त हीउ तुंहिंजो हाणे जेको मां ख़ुशीअ जो मौक़ो आहे, पर ईअं सम्झ त तुंहिंजी हाणे जेको आहे त बर्बादी शुरू थियण वारी आहे ऐं तूं मूंखे कुझु बि नथी करे सघीं, छो त तूं मुंहिंजी आड़ो हिकु माना केविल आहीं। ऐं हूअ अलीज़ो चए त जेकॾहिं केविल का बि जेका त हाथी सुंड में हली वेंदी आहे त हाथीअ खे ई माना फ़ैको करे किराईंदी आहे ऐं तूं होशियारु थी जाएं, मां तोसां छा छा कंदसि इहो तोखे हाणे ख़बर पवंदी। ऐं ॿिए पासे जेको आहे त अरीशा बि जेको आहे त अलीज़ा सां माना सुठो बिहेवियर नथी करे ऐं जीअं त हुनजा कपिड़ा हुन कतरे छॾिया, कैंचीअ सां हुनजो ध्यानु करे छॾियो। ऐं ॿिए पासे वरी हुनखे अमर पंहिंजी अमर जे आॾो वठी करे ऐं हुनखे तान जा तीर हणाया। पर अलीज़ा बि पंहिंजे वटि पाण आहे, हुनखे अहिड़ा जवाब ॾिना हुनजी अरीशा जी माउ खे जो हूअ हुतां वञण में ई हुन पंहिंजी भलाई सम्झी दोस्तों। ऐं जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदा त अरीशा जेको आहे त अलीज़ो ते हथु खणंदी ऐं हूअ हुन खां हथ खां वठी करे ऐं चवंदी त हेतिरी अञा तूं माना वॾड़ी नाई थी वई जो तूं मूं ते माना हथु थी खणी, हथु पंहिंजो हेठि कर। नेक्स्ट एपिसोड जेको आहे त ज़बरदस्त थियण वारो आहे दोस्तों। जी दोस्तों, त वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।